नौशहरो फिरोज़ ज़िले जे सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि जे 8 मुख़्तलिफ़ टीमुनि विच में PCB ऐं सिंध क्रिकेट एसोसिएशन पारां जारी क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल डिग्री कॉलेज ग्राउंड ते थियो। मदरसा हाई स्कूल ऐं क्रीसेंट प्रैक्टिकल स्कूल विच में थियल फाइनल मैच क्रीसेंट प्रैक्टिकल स्कूल जी टीम खटे वरितो। इन मौक़े ते टूर्नामेंट में शामिल रांदीगरनि ऐं महिमाननि चयो त अॼु जेकी हीअ टूर्नामेंट आहे इहा गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सिंध स्पोर्ट बोर्ड ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जेको गॾियल सहकार आहे उन जे हवाले सां मुनक़िद थी आहे ऐं असांजे ज़िले में टोटल 8 स्कूलनि या उन में पार्टिसिपेट कयो आहे, जंहिंमें गवर्नमेंट जा स्कूल बि आहिनि ऐं प्राइवेट स्कूल बि आहिनि ऐं अॼु उन जो जेको आहे असांजो फाइनल आहे ऐं हीअ तमामु हिकिड़ी सिहतमंद जेकी आहे एक्टिविटी आहे ऐं मां ख़ासि करे नौजवाननि खे इहा ई जेको आहे सलाह ॾींदुसि त हिन एक्टिविटीअ में शामिलु थियनि। असां हिते सिंध क्रिकेट एसोसिएशन ऐं सिंध लिटरेसी बोर्ड जे सहकार सां जेके हिते मैच ॾिसी रहिया आहियूं अॼु इन जे फाइनल में गवर्नमेंट मदरसा हाई स्कूल ऐं क्रीसेंट हाई स्कूल ग्रामर हाई स्कूल जो हिकिड़ो फाइनल हले पियो जेको ॾाढो इंट्रस्टिंग आहे ऐं गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी हिननि जी टूर्नामेंट हिते जारी आहे। हिन एक्टिविटी जे करे असांजा जेके स्कूल लेवल जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे हिकिड़ी को करिकुलर एक्टिविटी मिली आहे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खे किट्स मिलियूं आहिनि ऐं काफ़ी सारो जेको स्पोर्ट्स मटीरियल आहे उहो मिलियो आहे ऐं इहा ॾाढी इंकरेजिंग शइ आहे। स्कूल लेवल ते जेकॾहिं ॿारनि खे एतिरी सपोर्ट मिले थी त असां उमीद था कयूं त इन खां अॻिते कॉलेज लेवल यूनिवर्सिटी लेवल ऐं ॿियनि लेवल्स ते बि ॿारनि खे एतिरी सहूलियतूं मिलंदियूं जीअं हू स्पोर्ट्स में वधि अची सघनि। टूर्नामेंट जेको आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऐं सिंध एजुकेशन जे ताउन सां थिए थो। सिंध गवर्नमेंट भरपूर ताउन कयो आहे। हिन में 8 टीमूं पार्टिसिपेट कयो। 5 गवर्नमेंट जा स्कूल हुया ऐं 3 जेका आहिनि प्राइवेट स्कूल हुया। हिननि जो अॼु फाइनल थिए पियो जेको क्रिसेंट स्कूल ऐं मदरसा हाई स्कूल जे दरमियान थिए पियो। हिन में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हिननि सभिनी प्लेयर्स खे किट फ्राहम कई आहे, स्पोर्ट्स मटीरियल फ्राहम कयो आहे, रिफ्रेशमेंट फ्राहम कई आहे, हर उहा शइ जेकी फ्राहम कई आहे जेकी ॿारनि खे फैसिलिटेट कयो आहे जेकी उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे। सिंध क्रिकेट स्कूल चैम्पियनशिप 2022 जेका थी आहे क्रिकेट बोर्ड एसोसिएशन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हुकूमत सिंध एंड लिटरेसी डिपार्टमेंट जी मुश्तरका कोशिशनि सां इहो टूर्नामेंट थियो आहे जंहिंमें छोकिरनि खे किटूं फराहम कई वियूं आहिनि ऐं तमामु दिलचस्प मुक़ाबला थिया आहिनि ऐं ॿार तमामु ख़ुशी महसूसु कनि था। अहिड़ा मुक़ाबला थिया त हितां पाकिस्तानी इंशा अल्लाह ताला पाकिस्तान जे लाइ टैलेंट निकिरंदो। सेहतमंद मुआशरे लाइ रांदियूं आम किरदारु अदा कनि थियूं। इन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तइलीमी सरगर्मियुनि सां गॾु रांदियुनि जे सरगर्मियुनि खे पिणु हथी वठराई वञे। कैमरामैन राजा हुसैन सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार KTN न्यूज़ मुशर्रफ।